नज़रवा के आगा कंदालू अहम खबर आहे खैरपुर में रानीपुर में मार्जी पहल और समाजी अगवान रोशन महबूब राजपर के वेगे पुट कत्ल करण जो एतराफ़ करे वरतो आहे। बिल्कुल नाज़रीन अवां खे अपडेट कयूं। आकिल महबूब पंहिंजे साथियुनि उर्स ऐं शान राजपर सां गॾिजी रोशन महबूब के कत्ल कियो आहे। SSP खैरपुर जो चवणु आहे त वेगे पुट ज़ाती इख़्तिलाफ़नि सबबि रोशन महबूब के कत्ल कयो। केस जी इंक्वायरी दौरान शाहिदियूं गॾु कयूं वियूं आहिनि। अपडेट कयूं पिया खैरपुर में रानीपुर में मारिजी वियल औरत समाजी अगवान रोशन महबूब राजपर के वेगे पुट कत्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर में शकील जावरी खां। जी शकील अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल ही कुछ ॾींहं अॻु में खैरपुर भरिसां ॻोठ मोहम्मद मूसा राजपर में जेको आहे मशहूर समाजी अॻवान रोशना राजपर जो हिकु पुरस्कार नमूने क़त्ल थियो हुयो। उन हवाले सां अॼु SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलक पंहिंजी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो इंकिशाफ़ कयो आहे त इन कत्ल में मक़तूला जो पंहिंजो वेगो पुटु जेको आहे आकिल राजपर उहो मुलविस आहे। ऐं इन हवाले सां SSP खैरपुर जो वधीक चवणु हो त जवाबदार पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मक़तूला खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। इन हवाले सां जवाबदार खां जॾहिं इहो मालूम कयो वियो त हुन कहिड़नि सबबनि जे करे पंहिंजी वेगी माउ खे उन माउ खे जंहिं हुनखे नंढे लाइ खां वठी पालियो छो क़त्ल कयो त संदसि चवणु हो त हुन गैरत में अची जेको आहे क़त्ल कयो आहे। ऐं मक़तूला जो जेको किरदारु हुयो या मक़तूला जी जेके एक्टिविटीज़ हुयूं उन ते हिनखे एतिराज़ हुयो। बहरहाल इन हवाले सां SSP खैरपुर जो वधीक इहो चवणु हो त जवाबदार पंहिंजे ॿियनि साथियुनि जेके आहे जिन खे बि गिरफ़्तार कयो आहे, जिन में मोहम्मद उर्स राजपर ऐं शान राजपर मुलविस आहिनि, उन्हनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP खैरपुर जो वधीक इहो चवणु हो त इन क़त्ल जे हवाले सां हुननि जेको आहे उनजी जेका इंक्वायरी हुई उहा उन्हनि मुख़्तलिफ़ रुखनि खां इंक्वायरी कई, जंहिंमें कुझु शाहिदियूं मिलियूं, जंहिंखां बाद में जेको आहे मक़तूला जो वेगो पुटु उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं उन खां जंहिं वक़्तु इंक्वायरी कई वई त हुन इन क़त्ल जो एतराफ़ करे वरितो आहे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।